नाज़रीन, हक़ सूफ़ी अज़म वर्ल्ड पारां फ़कीर GM ॾाहिरी अल मारूफ़ मस्त परवाज़ी जी निगरानी में हज़रत अली अलैहिस्सलाम जी शान में सूफ़ियानी महफ़िल मुनक़िद कई वई, जंहिंमें वॾे अंग में अक़ीदतमंदनि शिरकत कई। उन हवाले सां ॾिसूं था तालिब हुसैन रिंद जी हीअ रिपोर्ट। जी मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां त हर महीने जी 21 तारीख़ हक़ सूफ़ी अज़म वर्ल्ड पारां मौला कानात या अली मुश्किल कुशा जे शान में महफ़िल मचाई वेंदी आहे, जंहिंमें सिंध भर मां वॾा वॾा फनकार सूफ़ी फनकार अची महफ़िल जा रंग रखियल आहिनि। अचो त आयल महफ़िल में जेके माण्हू वेठा आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि वारे सां छा चवणु आहे। सूफ़ी अज़म जो प्लेटफॉर्म आहे, हिते अमुन प्यार मोहब्बत जो दर्स ॾिनो वेंदो आहे। हिते ज़ात पात रंग नसुल दीन धर्म जी का बि ॻाल्हि कोन्हे। माण्हू जेको मौसन हूंदो बेशक वस्फ़ ऐं आसन हूंदो, जंहिं जंगल मां ख़ुशबू ईंदी उते ई को चंदन हूंदो। एकी शरीफ़ जेका महफ़िल आहे सरकार जी मस्त परवाज़ी जे तरफ़ां मल्हाई वेंदी आहे ऐं इन महफ़िल मल्हाइण जो मक़सदु आहे मौला अली जी शान में ही महफ़िल हुजे। ऐं जेके बि असां दोस्त हिते गॾु थिया आहियूं, असांजे जेके बेसुकूनी माहौल हूंदो आहे हिते अची असां रूह खे तस्कीन ॾींदा आहियूं। असम्बली है या मोहब्बतों की वो यूनिवर्सिटी है जहाँ से सिर्फ़ और सिर्फ मोहब्बत का पैगाम निकलता है, बिला रंग व नस्ल। ये लोग तमाम लोगों को दावत देते हैं और पैगाम पहुँचाते हैं। आज मेरे साथ नवाबशाह के नॉमिनेट पाकिस्तान पीपल्स पार्टी से काजी मोहम्मद रशीद भट्टी साहब पहली मरतबा नॉमिनेट हुए हैं। अभी इनका हलफ भी नहीं हुआ, लेकिन ये साईं के पास आए और साईं के प्रोग्राम में मोहब्बत का पैगाम लेके आए, ताकि यहाँ पे मौजूद जो लोग हैं उनको मोहब्बत का पैगाम दिया जाए और उनसे लिया जाए। साईं सूफ़ियानी महफ़िल प्लेटफॉर्म हक़ सूफ़ी अज़म वर्ल्ड जे बानी फ़कीर GM ॾाहिरी जो, ऐं असां हुन ते ख़ुशामदीद चऊं था। नवाब शाह जा मेयर आहिनि, जो एज़ाज़ आहे शेर बेनराबाद डिवीज़न खे, जंहिंजो मोहतरमा शेर राणी जो नालो रखियल आहे। हुन ते नवाब शाह जो पहिरियों मेयर ऐं पहिरियों जेको काज़ी रशीद अहमद भट्टी साहब आहिनि, पाण आज के रसूल आहिनि, सूफ़ी सफ़र इंसान आहिनि। ऐं इहा जीअं इक़बाल साहब ॻाल्हि कई त जेका ज़ात पात जो तल्क न हुजणु खपे, जेको सिंधी ॿोली या उर्दू ॿोलीअ जो हुनजी महिनत आहे, हू का शख़्सियत आहिनि, हुन जा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे सो क़ुर्बानियूं आहिनि, अवाम जी शरण लाइ महिनतूं आहिनि काज़ी रशीद साहब जूं। त हू मेयर थी आयो आहे त हुनखे टाइम ॾिनो वञे, ॾिसनि त भई हू कहिड़ो कीअं कमु थो करे। मां सम्झां थो बहितरीनु कमु कंदो। तमामु बहितरीनु मज़ो अचे थो। मां पहिरां बि साईं सां मुलाक़ात थी आहे ऐं हींअर जेको प्रोग्राम आहे इंशाअल्लाह ताला तमामु बहितरीनु ऐं जेको आहे हिकिड़ो दर्स आहे ऐं अमन जो दर्स आहे। जिते आयल महफ़िल में माण्हू जो ॻाल्हि ॿुधो उनजो चवणु आहे त अहिड़ियूं सूफ़ियानी महफ़िल हुअणु घुरिजनि। इन्हनि सां अमुन जेको थींदो आहे, हिते सिंधी ज़ात पात जी का बि ॻाल्हि कान्हे, सभु इंसान हिकु जहिड़ा आहिनि। इन जो त हर सिंध में अहिड़ा महफ़िल करणु खपनि, छो जो इन महफ़िल करण सां मुल्क में जेका दहशतगर्दी आहे उहा ख़तमु थींदी ऐं माण्हू खे सुकून मिलंदो। कैमरामैन वहीद खोसे सां गॾु तालिब सिर SS न्यूज़ नवाबशाह।